नाज़रीन, पाकिस्तान में मुक़र्रर अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चयो आहे त पाकिस्तान ऐं IMF विच में मामला कुछ ॾींहनि में तय थी वेंदा। हू पाकिस्तान ऐं IMF विच में मुआहिदो चाहिनि था। IMF मुआहिदे जे हवाले सां हू पाकिस्तान जी मुकमल हिमायत कंदो। पाकिस्तान में मुक़र्रर अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चयो आहे त पाकिस्तान ऐं IMF विच में मामला कुछ ॾींहनि में तय थी वेंदा। इस्लामाबाद में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे पाकिस्तान में अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम चयो त हू पाकिस्तान ऐं IMF विच में मुआहिदो चाहिनि था। IMF मुआहिदे जे हवाले सां हू पाकिस्तान जी मुकमिल हिमायत कंदा। अमेरिकी सफ़ीर चयो त हू IMF जे मामले ते पाकिस्तान सां सहकार करण लाइ तयार आहिनि। IMF सां पाकिस्तान जा मामला कुछ ॾींहनि में तय थी वेंदा। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़तरनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अमेरिका इन सिलसिले में पाकिस्तान जी मदद लाइ मुकमिल तयार आहे। डोनाल्ड ब्लूम वधीक चयो त पाकिस्तान ऐं अमेरिका विच में सफ़ारती लाॻापनि में काफ़ी अॻभराई थी आहे। हीउ हफ़्तो तमामु अहम आहे। पाकिस्तान विच में तवानाई बाबति ॻाल्हियूं सुभाणे थियणियूं आहिनि, जॾहिं त ॿिन्ही मुल्कनि विच में मौसमियाती तब्दीली बाबति ॻाल्हियूं 16 मार्च ते थींदियूं। वाज़े रहे त पेशगी शर्त पूरा करण बावजूदि IMF पाकिस्तान सां स्टाफ लेवल मुआहिदे में देरि करे रहियो आहे, जंहिं ते गुज़िरियल ॾींहुं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमेरिकी अख़्तियारनि सां ॻाल्हायो हो। बाद में इहे बि ख़बरूं साम्हूं आयूं हुयूं त नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार मुआहिदे में देरि ते अमेरिकी सफ़ीर सां मुलाक़ात कंदो।